أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبحان الله. والكتاب المبين. إنا أنزلناه في ليلة مباركة إنا كنا منذرين. سبحان الله. آمنت بالله صدق الله مولانا العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم الرؤوف الرحيم. سبحان الله. ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والمطمئنين والموقنين والحمد لله رب العالمين. अर्शन मथे अरबी वयो बलगल औलाद कमाली सारो जहां रोशन थियो कशफ दुजा बिजमाली. सोनू नबी सब आदते हसनत जमी खिसाली मिलनी मलाइकन थे पढ़ो सल्लू अलैहि वाली. दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां. अल्लाहुम्मा सल्ले व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबीना व हबीबिना व तबीब कुलूबिना व मौलाना व मवाना व मलाज़ना व मलजना मुहम्मद वाला आलिही व सहाबिही व आले बैतिही व बारिक व सल्लिम. बिरादराने इस्लाम, मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, मशाइख़े उज़्ज़ाम, खुसूसन हज़रत क़िबला सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी मद्दज़िल्लुहुल आली, सैयद इरशाद अली शाह जीलानी मद्दज़िल्लुहुल आली, साईं क़िबला शमसुद्दीन शाह साहब मद्दज़िल्लुहुल आली, उस्ताज़ुल उलमा हज़रत मौलाना खान मोहम्मद साहब दामत बरकातुहुमुल आलिया, जनाब कारी साहब ऐं दीगर उलमाए किराम, मुंहिंजा अज़ीज़ तरीन भाइरो, तव्हां प्यारी जमात जे ख़िदमत आलिया में
मूं गुनाहगार अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू जे कुरान करीम मां सूरह दुखान जूं बटड़े आयतूं सगोरियूं उन्हनि जे तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। इंशा अल्लाह ताला कोशिश करे तव्हांजो थोरो टाइम वठी आयतुनि सगोरियुनि जो लफ़्ज़ी तर्जुमो ऐं चंद ज़रूरी मसाइल ख़ास तौर ते हिन महीने में आहे शबे बरात, उन जे मुतलिक़ उन जा फज़ाइल फज़ीलतूं उन रात में छा छा करणु खपे, उहे बटड़े ॻाल्हियूं क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में तव्हांजे ख़िदमत में मां पेश कंदुसि। ऐं अॼु हीअ तक़रीब आहे जेका सुहिणे सैयद हज़रत क़िबला साईं हाजी मोहम्मद हुसैन शाह जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जो उर्स मुबारक बि आहे। इन करे कोशिश करे औलियाए किराम जे शान में बि बटड़े ॻाल्हियूं तव्हांजी ख़िदमत में पेश कबियूं ऐं आख़िर में दुआ पिनंदासीं रब्बे करीम खां, मुंहिंजा मालिक छा ही वक़्तु ॾाढो ॾुखियो आहे। तव्हां पाण ॾिसो पुट पीउ खां बेज़ार आहे, धीअ माउ जी नाफ़रमान आहे, भाउ खे भाउ जो मुंहुं नथो वणे, फितनूं वसे पियो, फितननि जा मींहं पिया रसूलुल्लाह जे उम्मत ते वसन। दुआ पिनंदासीं त रब करीम अहिड़े ॾुखे दौर में ईमान बचाइण मुश्किल आहे, मुंहिंजा मौला असांखे ईमान जी सलामती नसीब फरमा। ख़ुदावंदा पंहिंजे प्यारे हबीब अरबी अजीब हज़रत मोहम्मद मुजीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ऐं महबूब जे असहाबनि आल बेतन सगोरनि उलमा औलिया सुलहा रब्बे करीम उन्हनि जी बि सही ऐं सची मोहबत नसीब फरमाए। हबीब भाइरो, क़ुरान करीम जूं जेके आयतूं सगोरियूं इन आज तिलावत कयूं आहिनि, उन्हीअ में अल्लाह पाक इन शोबान जे 15 रात खे लैलतिन मुबारकतिन सां सॼियो आहे। माना हीअ उहा रात आहे जो क़ुरान ॿुधाए थो त या बरकतुनि सां भरियल आहे। अदा ख़बर अथव न त हीउ शोबान जो महीनो आहे ऐं या मरूफ़ हदीस आहे त साईं फरमाइनि था त रजब अल्लाह साईं जो महीनो आहे, शोबान मां मिठे मोहम्मद जो महीनो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं रमज़ान मुंहिंजे गुनहगार उम्मत जो महीनो आहे। वरी हिन ई महीने में या रात अहिड़ी भलारी रात आहे, एतिरियूं इन जूं बरकतूं आहिनि, एतिरियूं इन में रहमतूं आहिनि जो इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था त इन रात में जेको नफ़िल पढ़े थो अल्लाह पाक उन ॾे 70 दफ़ा रहमत जी निगाह थो करे। छादा 70 दफ़ा, ऐं उहे रहमतूं उन्हनि मां घटि में घटि इंसान खे छा थो मिले, पोइ अॻिते हली तव्हांजे ख़िदमत में मां पेश कंदुसि। मुंहिंजी दिलि चवे थी त बग़ैर कंहिं तमहीद जे तव्हांखे इन क़ुरान जे आयतुनि जो तर्जुमो ॿुधायां त हीअ राति केॾी बरकत वारी आहे। ॿुधंदो न त पोइ बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना
व नबीना व हबीबना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व आले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह से इरशाद फरमायो, अल्लाह ताला फरमाए तो हामीम वल किताबिल मुबीन इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुंज़िरीन। आयत पहरी इन सूरत मुबारक जी आए हामीम। ये कुरान करीम जा हुरूफे मुक़त्तात आहिनि। अदा समझो था कुछ ॻाल्हाईंदा वञो। अहिड़ा हर्फ आहिनि जो जॾहिं कुरान जा मुफ़स्सिर हिन जी माना लिखंदा आहिनि, हिन जो तर्जुमो लिखंदा आहिनि, हिन जी तशरीह लिखंदा आहिनि, इन्हनि हर्फनि जे हेठां लिखंदा आहिनि त अल्लाह व रसूलुहु आलम। हिनखे या ख़ुदा थो ॼाणे या ख़ुदा जो रसूल मिठो मोहम्मद थो ॼाणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अदा न ख़ाली हर्फ आहिनि क़ुरान करीम जा, ज़ाहिर में उन्हनि जी का बि माना नज़र में नथी अचे। इहे रुगो इहे ॿ हर्फ कोन आहिनि, ॿिया बि आहिनि हाफ़िज़ क़ुरान जा आहिनि। ॿुधायांव हामीम आइन सीन क़ाफ। आफ्ताब आहिनि अलिफ लाम मीम साद। कुरान ॿुधायांव न, कुरान वणेव थो ॿुधायांव। ये कई हर्फ आहिनि कुरान जा, पढ़ण जी माना उस्तादुल उलमा वेठा आहिनि त तफ़सीर लिखंदा आहिनि त अल्लाह ई अल्लाह जो रसूल थो ॼाणे। ईअं घणा वरी चवंदा आहिनि त न अल्लाह थो ॼाणे। बात समझो था? पर खुदा जो कसम हदीस पाक में आयो आहे जॾहिं हज़रत जिब्रील ये हुरूफ़े मुक़त्तात नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे दरबार में पेश कंदो हुयो, कुरान सरकार जे क़ल्ब जे मथां इल्का कंदो हुयो त अञा अखर पूरा न कंदो हुयो। नबी से फरमाईंदा फ़हिम्तु या जिब्रील, ओ जिब्रील अॻिते हल मां मोहम्मद जी माना समझी वियो आहियां। आओ न अला कुल माए किराम आहिनि ॿियनि आयतुनि ते नबी साईं ईअं कोन फरमाईंदा त फ़हिम्तु या जिब्रील, साईं फरमाईंदा त पढ़ंदो वञ। पर जॾहिं हुरूफ़ मुक़त्तात नाज़िल थींदा हुया, सरकार जे क़ल्ब जे मथां उन्हनि जो इल्का थींदो हुयो त तुंहिंजो ऐं मुंहिंजो दिलबर फरमाईंदो त जिब्रील अॻिते हल मां हिननि जी माना मतिलबु समझी वियो आहियां। इन मां साबित थियो त क़ुरान जो इल्मु रसूलुल्लाह खे आहे और नाज़िल बि उन ते थियो आहे ऐं इल्मु बि उनखे आहे। पोइ हाणे जे न मञींदो त क़ुरान जो इल्मु रसूलुल्लाह खे आहे त मञणो पवंदो काइनात जे ज़रे ज़रे जो इल्मु बि रसूलुल्लाह खे आहे। छो त क़ुरान जे लाइ अल्लाह पाण थो फरमाए, अल्लाह ताला फरमाए थो मा कान हदीसन युफ्तरा वलाकिन तस्दीक़ अल्लज़ी बैन यदैहि
वो तफसील कुल शई महबूब सां तुझे मथां क़ुरान खे नाज़िल फरमायो। इन में अहिड़ी ॻाल्हि कान्हे जंहिंमें इफ़्तिरा हुजे, ज़्यादती हुजे, कूड़ हुजे, ठगी हुजे। न प्यारा मुस्तफ़ा, इन नंढड़े किताब में जेको ॾिसण में नंढड़ो आहे, इन में असां कुल शइ जो तफ़सील आंदो आहे। छादा हिकिड़ी माण्हू ॻाल्हि बयानु करे ईअं, ॿियो वरी हुन जो तफ़सील बयानु करे। क़ुरान ॿुधाए थो त कुल शइ जो तफ़सील क़ुरान में आहे। माना कुल शइ जो इल्मु क़ुरान में आहे ऐं क़ुरान जे ज़रे ज़रे हर्फ़ हर्फ़ नुक़्ते नुक़्ते आयत सूरत जो इल्मु मुंहिंजे मिठे मुस्तफ़ा खे आहे। इन करे मञणो पवंदो त काइनात जे ज़रे ज़रे जो इल्मु तुंहिंजे मुंहिंजे नबीअ खे आहे। आओ न मतागो मुलो हिते जे क़ुरान हथ में मथे खणी ॿुधायो त न ग़ैब जो इल्मु कोन्हे। आओ न पर ॾिसंदो वञ, क़ुरान में कुल शइ जो तफ़सील ऐं क़ुरान जो आलिम मुस्तफ़ा। इन करे क़ुरान जे ज़रे ज़रे जो इल्मु मुस्तफ़ा खे, दुनिया जे बि ज़रे ज़रे जो इल्मु मुस्तफ़ा खे आहे क़ुरान मां। हाणे इन ते नथा ॻाल्हायूं, मुंहिंजो मक़सदु अञा अॻिते आहे। ॿुधायांव, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुनज़िरीन। अल्लाह सही जल शानहू फरमाए थो, तहक़ीक़ सां क़ुरान खे नाज़िल फरमायो। मिठा महबूब, उन रात में जेका रात बरकतुनि सां भरियल आहे। हाणे क़ुरान जा तफ़सीर लिखनि था त हज़रत अकरम सहाबी रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं ॿिया बि घणा सहाबी आहिनि जंहिंजो कौल मुबारक आहे त इन लैलतिन मुबारकतिन मां मुराद इहा शोबान जी 15 रात आहे। अदा हो न छो? इहा ॻाल्हि इन करे थो ॿुधायां जो क़ुरान जी ॿी आयत बि हिकिड़ी ज़ाहिर ऐं ॿाहिर आहे। ॿुधायां हो आयत, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। साईं सोने जी जमात आयो पर सुभान अल्लाह बि नथा चओ। आओ अदा अल्लाह से नो फरमाया त महबूब सां क़ुरान खे नाज़िल कयो क़दर वारी रात में। छा में? ऐं क़दर वारी रात जी त ख़बर अथव न, रमज़ान में महबूबनि उन खे लिकायो आहे 21, 23, 25, 27, 29। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो त हिननि में रातिनि में ॻोल्हियो लैलतुल क़द्र, हिक न हिक रात में मिली वेंदी आहे। पर औलिया इकराम जमहूर उलमा उन्हनि जो इत्तिफ़ाक़ आहे त रमज़ान जी 27 लैलतुल क़द्र आहे। उन्हनि वरी अञा घणी सहूलियत कई आहे। अदा सम्झो था न? हाणे हिकिड़ी आयत चवे थी त क़द्र वारी राति क़ुर नाज़िल थियो। ॿी बि हिकिड़ी हिकमत ॿुधायांव त लैलतुल क़द्र जेका या क़द्र सूरत जेका आहे, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, बुज़ुर्गनि लिखियो आहे त वुज़ू सारींदड़। अबा वुज़ू त सारींदा आहियो न नमाज़ जे लाइ, पढ़ंदा आहियो न नमाज़। साईं था फरमाइनि जंहिं वुज़ू खां बाद इहा सूरत सगोरी तिलावत कई, इहो तेसि ताईं कोन मरंदो जेसि ताईं मिठे मुहम्मद जी ज़ियारत न कंदो। इहो नुस्ख़ो यादि कयो। आओ न, जे शहादत जो कलमो मथे मुंहुं खणी पढ़ंदो त अमीर उमर जो फरमाए त जन्नत जा 8 ई दरवाजा खुली वेंदव। जे अल्लाहुम्मा जअलनी मिन तवाबीन वजअलनी मिनल मुततहिरीन पढ़ंदो त गुनाह लही वेंदव। पर जे इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र पढ़ंदो त मरण खां अॻे मिठे मुहम्मद जी ज़ियारत थींदव। वाह,
ज़ियारत मुस्तफा जी थी वञे त पोइ छा था सम्झो? पोइ त ॿी कंहिं शइ जी ज़रूरत ई कान्हे न। मुंहिंजा वीर भाउ, हाणे क़ुर ॿुधाए थो त हिन क़दर में क़ुर नाज़िल थियो। हिकिड़ी आयत ईअं ॿुधायो ऐं ॿी आयत ॿुधायो त शबे बरात में। आयतूं ॿई सचूं आहिनि। हा न, क़ुर जे हर्फ़ खे आयत खे केरु बि कूड़ो चवे त काफ़िर आहे। भला पोइ कीअं सचो थींदी आहे ॻाल्हि? तफ़सीरनि लिखियो आहे, मुफ़स्सिरनि जे मथां अल्लाह ताला जूं रहमतूं हुजनि, उहे फरमाइनि था अल्लाह ताला जो ई क़ुर करीम लोहे महफूज़ में हुयो आहे न, लोहे महफूज़ में। बल हुव क़ुरान मजीद फी लौहिन महफूज़। पोइ लोहे महफूज़ मां इहे 30 सिपारा, इहे 114 सूरतूं क़ुरान करीम जो हिकु वक़्तु हिन शबे बरात में अल्लाह पाक लोहे महफूज़ मां आसमान दुनिया ते नाज़िल फरमायूं। माना मुकम्मिल क़ुरान आसमान दुनिया ते शबे बरात में नाज़िल थियो। ऐं मुंहिंजा वीर भाउ, लैलतुल क़द्र में क़ुरान करीम हिन दुनिया में मुझे मिठे मोहम्मद करीम ते नाज़िल थियो। तदरीजल कॾहिं आयत, कॾहिं 2 आयतूं, कॾहिं 5, कॾहिं 10, कॾहिं सूरत हिकु जाइ ते न, पर आहिस्ते आहिस्ते ज़रूरत मुताबिक़ क़ुरान करीम नाज़िल ते थियो। माना क़ुरान जे नुज़ूल जूं 2 रातियूं आहिनि। हलायो आहिनि न, आहिनि क़ुरान जे नुज़ूल जूं। हाणे अॻिते ॿुध त आहे त इहा क़ुरान जे नुज़ूल जी राति। क़ुरान चयो त लैलतुन मुबारकतुन। हदीस पाक में हिनखे लैलतुर रहमत बि सॾियो वियो आहे। छा माना रहमत वारी राति। लैलतुल बरात बि सॾियो वियो आहे, छोटकारे जी राति। लैलतुल सिक बि हिनखे सॾियो वियो आहे। मुंहिंजा वीर भाउर जा कई नाला आहिनि राति जा। इन रात जे लाइ हिकिड़ी हदीस पाक थो तोखे ॿुधायां। ग़ालिबन मिशकात शरीफ़ जी हदीस आहे, हज़रत अली साईं खां रिवायत आहे। दुरूद शरीफ़ पढ़ त तोखे ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबीना व हबीबिना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। हज़रत अली सईदा फरमाइनि त मूंखे महबूब कॾहिं फरमायो। कहिड़ी रिवायत आहे, अन अली रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ूमू लैला वसूमू यौमा। साईं फरमाइनि था, अली मुंहिंजे उम्मत खे ॿुधा त शोभान जी 15 राति फटाकनि में न, टीवियुनि में न, वीसीआर में न, निद्र में न, ॻाइण में न, ऐश इशरत में न। अली सोना ॿुधा मुंहिंजे उम्मत खे आ राति सॼी जागी रब जो ज़िक्र कनि, क़ुरान जूं लोलियूं ॾियनि। आओ न, ॾींहं जो रोज़ो रखनि ऐं राति जो अल्लाह जो ज़िक्र कनि, दुरूद ऐं सलाम पढ़नि, तस्बीह ऐं तहलील पढ़नि। अली साईं अर्ज़ कयो, साईं पोइ हर राति माना जेके तुंहिंजा उम्मती साले उहे त तहज्जुद गुज़ार उथंदा आहिनि न, ज़िक्र कंदा आहिनि, इबादतूं कंदा आहिनि। भला हिन राति जे लाइ ख़ासि पाण फरमाइनि था, मुंहिंजे रब्बे करीम मूंखे ॿुधायो आहे, ओली सोना ॿुधा त इन राति में जॾहिं सिजु लहंदो आहे, मां रब्बुल आलमीन इन आसमान दुनिया ते लही ईंदो आहियां। पोइ मां ऐलान कराईंदो आहियां त हल में मुस्तग़फिरिन। पर यार इन राति जूं बरकतूं तॾहिं नसीब थींदिव, भलायूं तॾहिं मिलंदिव जॾहिं मुंहिंजो अक़ीदो आहे त तव्हां पंहिंजो हथ कंहिं अल्लाह जे वलीअ जे हथ में ॾींदो। आओ न, जे बेपीर आहियो त का शइ कान मिलंदव। आओ बेपीरा त कोन आहियो न, पीर अथव न, पर मां त सम्झां थो तव्हांजो पीर अहिड़ो आहे जेको पीरनि जो पीर आहे।
जेको रोशन ज़मीर आहे, जेको कामिल ऐं अकमल आहे, वो ईअं आहे पीरनि में जीअं मुहम्मद नबीअनि में। सवेल हिकिड़े सचल जो कलाम पे पढ़ियो, मूंखे ॾाढो वणियो। अलाए किथे आओ फ़कीर, वाह ॿुधायां छा पे पढ़ियई, ॿुधायांव। पीर पीरा मुर्शिद मीरा नाम गिधे जंदे टुटन ज़ंजीरा। ॾाढा तो सुवाल आई कोन ॿुधाईंदो, मुरीद आयो तो ॾाढा अञा हिकिड़ो दफ़ो ज़ोर सां। पीर पीरा मुर्शिद मीरा नाम गिधे जंदे टुटन ज़ंजीरा। कामिल मुर्शिद कर दी हाँ यार दी घड़ोली भर दिया, मैं बंदी तै दिल भर दी हाँ। यारो फैसलो करियो, जॾहिं हेड़ा कामिल वली सचल जड़ा उहे भी गुलाम हुजनि तुंहिंजे मुंहिंजे पीर अब्दुल कादिर जीलानी जा, त उनजो शान केॾो निरालो हूंदो। हाणे घणा नथा मञनि, कोन था मञनि न, तई वरी पोइ कॾहिं कॾहिं भक्त कंदा आहिनि त शामिल थींदा आहियो न वञी, मूंखे ख़बर आहे न, आओ न बा ॻाल्हायो, सही ॻाल्हि आहे न। मुंहिंजो मुर्शिद फरमाए, जेको मुंहिंजे महबूब जे असहाबनि खे नथो मञे त उन सां सोशल बाइकाट करियो, पीराने पीर जी फतवा पढ़ो, हुनजे जनाज़े जी नमाज़ में तव्हां शरीक न थियो। आओ न साईं, असहाबनि जो दुश्मन, सिद्दीक सोने जो दुश्मन, फारूक उस्मान अलीअ जो दुश्मन। हाणे वरी सोने अली जा दुश्मन आहिनि। नालो इहो साहबनि जा नौकर आहियूं, पर ख़ुदा पनाह जे अलीअ जो नालो वठंदे त मुंहुं फिरी वेंदो। तॾहिं नबी ने फरमायो, मुस्नद अहमद बिन अंबल जी रिवायत आहे, त अली सोना तूं निशानी आहीं। साईं छा जी? पाण फरमायूं तूं निशानी आहे ईमान जी। साईं वरी कीअं? पाण फरमायूं तोखे मोमिन ॾिसंदो, तुंहिंजो नालो ॿुधंदो त हुनजा ॾही नेण खिलंदा, पर जेको तुंहिंजो दुश्मन आहे, जॾहिं तुंहिंजो नालो ॿुधंदो त हुनजो मुंहुं फिरी वेंदो। या मुनाफ़िक जी निशानी आहे। अली सुञाणप जी निशानी आहे, अलीअ जो नालो बि सुञाणप जी। आओ न दा, जे अहिड़े कामिल पीर जा मुरीद आहियो त पोइ यार ख़ुदा वास्ते बद मज़हबनि खां बचो। ऐं ईअं नथो चवां त फलाणू या फलाणू, त पाण सम्झो, पर इहा ॻाल्हि जेका आहे सा ज़हन नशीन करियो त पीराने पीर जो जेको मुरीद आहे उन जो ज़िम्मो पीराने पीर खयो आहे। इन करे असां त राति ॾींहं सॾड़ा कंदा आहियूं न। कीअं? हिकिड़े शाइर चयो आहे, मेरे लब पे रात दिन है, तेरा नाम गौसे आज़म, तेरा नाम गौसे आज़म। गॾु पढ़ाईंदा हल तो, मेरे लब पे रात दिन है, तेरा नाम गौसे आज़म, तेरा नाम गौसे आज़म। तेरे नाम से बने हैं मेरे काम गौसे आज़म, मेरे लब पे रात दिन है, तेरा नाम गौसे आज़म। सुभान अल्लाह जो हिकिड़ो किरोड़ जो बंद ॿुधायां, जो नज़र उठा के देखूं तो सामने मदीना। कामिल मुर्शिद अहिड़ी नज़र करे, ओ पीराने पीर अहिड़ी नज़र मुझे मथा फरमा
मुझो हथ तुझे दामन में आ जो नजर खणी निहारिया त तुझे नाने मोहम्मद जो मदीनू सामू जे जो नजर उठा के देखूं तो सामने मदीना मेरे इश्क को अता हो ये दवाम गौसे आज़म मेरे लब पे रात दिन है तेरा नाम गौसे आज़म। आओ न उन्हें जी नजर जंहिंखे थिए त ईमान अथव हिन जे मथां पीरान पीर जी नज़र थी वञे त मूंखे हिकिड़े दोस्त जी मिनथूं कयूं वाक़ियो त तव्हांखे अॻे ॿुधायो अथमि पर चओ त ॿुधायां वरी बि ही आज 88 में वियो बगदाद शरीफ़ पीरनि जे पीर जी ज़ियारत करण दुआ कयो त अल्लाह सभिनी खे नसीब फरमाए तई वेंदो न बगदाद शहर वेंदो न जैला सुल्तान बाहू चयो आहे त मां वेंदुसि हुते गदागर थी उन शहर जा टुकड़ा जेके आहिनि से मेड़ींदुसि वठंदुसि अहिड़ो वली सुल्तान बाहू जो जॾहिं चाहो हो त क़िबला ॿाहिरि कढंदासीं वाणीअ जी नज़र पए त कलमू पढ़ी छॾे आओ न पोइ वाणियुनि दाहियो वक़्तु मुक़ररु कयऊं जॾहिं निकिरंदो त वाणिया लिकी वेंदा अहिड़ा वली बि चवंदा असीं होस जा ग़ुलाम आहियूं। आओ न पाण थो फरमाए हक़ुल ऐनुल यकीन हिकिड़ो किताब लिखियल आहे संदुसि उन में फरमाए थो दस्त बेअत कर्द मारा मुस्तफा फर्जंद खुद खां दस्त मारा मुस्तफा पाण फरमाइनि था जॾहिं मां ॻोल्हियो मां मुरीद थिया पोइ मूंखे ख़्यालु आयो कंहिंजो मुरीद थिया रात जो मुंहिंजे मिठे मोहम्मद फरमायो हलिया त मां बेत कंहिं मुरीद बि मुंहिंजो बचड़ो बि क़यामत ताईं मुंहिंजो तो बेत मूंखे मुस्तफ़ा कयो वरी अर्ज़ कयोमांसि त सुणा मौलवी चवनि था माण्हू चवनि था त ज़ाहिर में मुर्शिद हुजे तूं त नबी आहीं मुंहिंजो मुर्शिद बि आहीं पाण फरमायूं त हलिया तोखे अब्दुल कादिर जीलानी जे हवाले थो करियां अहिड़ा हौस जंहिंजा मुरीद हुजनि ॿुधाए तूं हुनजो मुरीद हुजी त तोखे मुबारक आहे न पोइ बि जे भत जे गिरह ते हलियो वञे त पोइ भाड़ियो चइबे न इन करे हेॾे तवजह कजा पीरान पीर जे दामन में हथ विझ उनजे औलाद में क़यामत ताईं फैल थई 88 में जॾहिं बगदाद शरीफ़ त क़िबला हिकिड़ो 100 वरिया खां मथे हिंदुस्तान जो सैयद हुयो मानी चवंदा त 50 साल गुज़री विया त न खाधी साईं जे कदमनि में वेठो हूंदो हुयो जेको वक़्त जो पगदार हुयो उनखे मूं अर्ज़ु कयो त कंहिंसां मिलांची त इन सां मिल सम्झो था मां वञी मिलियो मांसि साईं दुआ कर मां पीरनि जे पीर जे दरबार में आयो आहियां अल्लाह पाक मुंहिंजी आक़िबत मोचारी करे ईमान सलामत रहे मूंखे चवण लॻो मौली साहब फैज़ ॿिनि शयुनि में थई कन खोले ॿुधो साईं कहिड़ियूं ॿ शयूं अबा थका त न आहियो न हिकिड़ी शइ महबूब सुभानी जो औलाद हुनजो नालो ॿुधी त हुनजे कदमनि में किरी पर फैज़ तोखे मिली वेंदो उन्हनि में फैज़ आहे पर जे न बि हुजे खणी बिल फर्ज़ उन्हनि जे हथ में हथ मिलाईंदे त पीरनि जे पीर जो हथ मिली वेंदो आओ न हिकिड़ी शइ ऐं ॿी ॻाल्हि पीरान पीर जो लंगर उते साईं मोली खानमन साहिब 11 देगियूं हर रोज़ चढ़ंदियूं सुभान अल्लाह घणियूं देगियूं 11 पोइ जॾहिं लंगर विराइबो त कर्नल वॾा वॾा जनरल
उन वक्त में ईरान इराक जी जंग हुई उहे ख़ुदा जो कसम कतार में बीहंदा हुया ऐं झोलड़ी झलींदा हिकिड़ो गिरह पीरान पीर जे लंगर जो मिली वञे त बि बेड़ो पार थी वेंदो। मां चवां इहो लंगर त हिते मिलंदो मां त 11 ॾींहं रही वरी पाकिस्तान थो वञा। मूंखे रोई चयाई पीरान पीर जी यारी इहो लंगर आहे जेको खाईंदो हुन जो ख़ात्मो ईमान ते थींदो। इन करे यारियूं बि मल्हार बाहियूं बि मल्हार पीरान पीर जे नक्शे कदम ते बि हल उन जे तरीक़े ते बि हल जे मुरीद आहीं तो राति जो 4 तस्बीहूं ज़िक्र जूं बि कर निमाज़ बि पढ़ जेके सुहिणे सैयद अब्दुल कादर जीलानी जा अक़ीदा हुया उन्हनि ते क़ाइम ऐं दाइम रह। अदा पोइ तेरा मोटूं हले कहिड़ी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधाईसीं विसरी वियो आहे मुंहिंजे ख़्याल में। राति छोॾाए में हुई तकरीर तो 2.25 कलाक तकरीर कयमि बंदि कयमि तो उथी बीठा चऊं न हिते तूं आयो हुई 20 सालनि खां पोइ अञा ॿुधाए। मां जो चऊं भला जेका ॻाल्हि रहिजी वई आहे उहा ॿुधायो त पोइ हुते ॿुधायां थो तव्हांखे कंहिं न ॿुधाई। वाज़ में कुझु ॻाल्हियूं यादि बि कयो ईअं त ॿाहिरि निकिरो त मां बोली साहिब मट भञी छॾिया छा चयईं इहा ख़बर कान्हे। आओ न मुंहिंजा वीर भाउ क़ुरान ॿुधाए थो इन्ना अंज़लना फी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुंज़िरीन। या बरकतुन वारी रात थई इन में रब करीम आसमान दुनिया ते नुज़ूल फरमाईंदो आ ओ गुनहगार जेकी घुरंदो वेंदे सो मोहम्मद जे सदके मिलंदो वेंदो। आओ न ये सही अहिड़ी रात आ जंहिंमें तूं ऐं मां त कुझु बि कोन आहियूं पर मदीने जो मीर गुरनो आहे। केर अदा ताजा त ॻाल्हायो तूं ऐं मां त कुझु बि कोन आहियूं न। अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा मुस्तफा जी महबूबा कुंवार वादी फरमाए त सरकार मुझे झोली में आरामी हुया। सुभान अल्लाह। यार तव्हां फ़ैसिलो कयो त जंहिंजे झोली में मुस्तफा आरामी हुजे उनजो शान हूंदो न उनजो भाग हूंदो न उनजो नसीब हूंदो न। साईं त रुगो नज़र कई कंदे तो ने नज़र सां यहूदी दुश्मन काफ़र उहे बि मुस्लमान थी विया। हाणे हाणे साईं सोणे खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायमि त जॾहिं बगदाद शरीफ़ वियुसि त पीरान पीर सोणे जे पगदार पुट मूंखे हिकिड़ो मिठे मोहम्मद जो मौजज़ो ॿुधायो। सुभान अल्लाह। ॿुधायां मुस्तफा जो मौजज़ो ॿुधंदो न जे ॿुधंदो त कनेक्शन मुस्तफा सां गंढिजी वेंदो। साईं विया लड़ाई ते मोटी आया प्यार हो न खातून जन्नत सां। सुभान अल्लाह। कैसा अदा थोरो ॾाढा त ॻाल्हायो। नबी की लाडली और बीवी अली की माँ शहीदों की यहाँ दर्जा विलायत का शहादत का इमामत का। मां वो पहिरां मोटंदा हुया पर पंहिंजे हवेलीअ में न आयशा सिद्दीका वटि न मेमूना साइण वटि न उम्मे सलमा वटि न जवेरीअ वटि न सूदा साइण वटि न ज़ैनब साइण वटि न। ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजो मिठो मोहम्मद पहिरीं ख़ातून जन्नत जे घर में ईंदो हुयो। ऐं जे अम्मा ईंदी त अकामहा व शमहा व ज़महा जे महू वटि ईंदी त मुस्तफा उथी बीहंदो हुयो भाकुर चुमियूं सुखंदो हो साईं लॻे। आया त ॾिठऊं त हूअ ख़ातून जन्नत जेका ऐसा गुलाब जे गुल जे मुखड़ीअ वांगुरु टिड़ंदी आहे पई अॼु आया त मुरझायल हुई। मुरझायल सम्झो था न ॾुखोयल हुई ग़मगीन हुई। मां उहा भाकुर सां पाइण कुर्बान मां ख़ातून जन्नत जे कदमनि जे मिटीअ तां जंहिंखे मोहम्मद मिठो भाकुर पाए परचाए। ओ मुंहिंजी अम्मा कहिड़ी तकलीफ़ थई ॻाल्हि कर छा थियो आहे। बाबा तूं बि जंग ते
हैदर करार भी जंगते बारह पर गुजरी विया नहीं लोला कजो मालिक पर तुझे बचड़न के बारन परन जी बुखा खाइण जे लाइ का शइ काने ए हंडी चारी जमीन में पत्थर है अदा छा ओ कुकड़ बोड़ हलवा जर्दा खाइण वारा मोहम्मद मिठे जे तारीख के उसवे हसन के हयात तय्यबा के उन जे बचड़न साहबन जे जिंदगी जो मुतालियो कर अम्मा पोइ मां हसनैन खे वरी वरी थी चवां न खाइण लाइ काशे काने कुआर चढ़िया अथम ये पचन त पोइ तव्हांखे खाराया आसरे ते आया साईं 12 पर गुज़री विया आहिनि हाणे छा चवां साईं तो फरमाया परवाह न कर मिठो मोहम्मद उथी पियो साईं मोली साहब ॿाहिरि निकितो आहे मुस्तफा हाय हाय जॾहिं मुंहिंजो मिठो मोहम्मद ॿाहिरि निकिरंदो हो त भिटाई थो फरमाए जॾहिं नाज़ मझा निकिरी ओ मुझो पिरी करे थो पंध त भोए पण बिस्मिल्लाह चई राह चुमे थो रंद उबियूं घणे अदब सी हूरू हैरत हंद मूंखे साईं जो सौगंध सजण सभिनी आई सुणू आया हिकिड़ो यहूदी बीठो आहे बाग अथसि मुस्तफा जो फरमाए अॼु मज़दूरी जे करे कराइण चाहींदो त मां मोहम्मद हाज़िर आहियां सुभान अल्लाह हाय हाय जेको मज़दूरनि खे निपाइण वारो मुस्तफा यतीमनि जो यार हीणनि जो हमरा मुस्तफा ओ तो फरमाए त खपई मज़दूर खपई मज़दूरी कंदासीं सही हाउ खपे पोइ छा हिक रिवायत में आयो आहे त हिन बाग जे लाइ हिन खूह मां डोल कढंदो पाणीअ सां भराईंदो वञ सॼे ॾींहं में हिकु खारक गाना सम्झ में ॻाल्हि सुभान अल्लाह ॾाढा चओ दिल खोले सुभान अल्लाह चओ अल्लाह त मुस्तफा हिन तो फरमाए त यार थोरी आहे जेको याद करो हाय हाय तोड़े किरोड़ आया पेट नथो भरजे न दुनिया जे पुठियां छितो थी पियो आई वली पीर मुर्शिद कामिल नमाज़ूं मस्जिदूं सभु विसरी वयूं तॾहिं मुझे मुस्तफा फरमायो मूंखे उम्मत में शिरक जो ख़ौफ़ कोन्हे सही बुखारी शरीफ जी हदीस आहे न मां मुंहिंजी उम्मत मुशरिक न थींदी आहे जेके शिरक जा ठेकेदार हरामी अथई हदीस जा मुखालिफ़ आहिनि साईं फरमायो मुंहिंजी उम्मत मुशरिक न थींदी अलबत्ता मूंखे ख़ौफ़ आहे त दुनिया में काबू थी पवंदा जकड़जी पवंदा दुनिया चढ़ी वेंदी आहे मथां अदा सम्झो था न अली दफ़ा साईं फरमाए त डोल दे अबा जबल जा खूह ऊन्हा हूंदा आहिनि हा न ॾाढा थकिजी पिया आहियो शायदि न त भला दुआ घुरू खणी हाणे आओ हे वॾा ऊन्हा खूह हाय हाय इन डोल जे रसीअ खे तुंहिंजो मुंहिंजो दिल भर मिठो मोहम्मद मुस्तफा असलाम जी खूह में थो लाहे हेठि लथो आहे डोल ॿाहिरि थो कढे मुंहिंजे महूअ खे तकलीफ़ आई आहे हथ मुबारक नाज़म हुया नाज़ुक हुया रेशम खां वधीक नरम हुया रब जो कसम ख़ुदा फरमायो तो जिबरील भज देर न कर जेको डोल निकिरी वियो सो निकिरी वियो हाणे ने रसीअ खे अध मां कटे छॾ त मिठो मोहम्मद वरी डोल ॿाहिरि न कढे ऐं जिबरील आयो डोल कटजी वियो खूह जे अंदरि किरी पियो आहे यहूदी एॾे फिरी आयो मुस्तफा जे जल्द में मोहम्मद थकिजी पिए हिकिड़ो डोल कढी बस साईं दा फरमाइनि त यहूदी मां थको कोन आहियां पर डोल कटजी पियो अंदरि पाणीअ में किरी पियो आहे तॾहिं मां मोहम्मद वेही हेॾे तवजह कजा चङी तरह सां ऊपर ऐं ज़ाहिरी बदबख्त हुयो बेहूदो हुयो कावड़ जी ऐं नकले कुफर कुफर न बाशद मुझे मिठे मुस्तफा के चमाटन कढिया अल्लाह ॿुधाए त मां उहे मथां ख़ुदा सहंदो ॻाल्हाए रहमत लिल आलमीन ते ख़ुदा सहंदो सवाली नथो पैदा थिए अल्लाह जो कसम आहे मुंहिंजो साईं थो फरमाए खुल्के अज़ीम जो मालिक हथ न ॾिबो कयईंसि मथां हालांकि मिठो मोहम्मद या आंगुर खणे आ त बाध थी पई अदा हो ॻाल्हायो सची ॻाल्हि आहे न पर वाह 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 आला हज़रत तो फरमाए तेरे खुल्के को हक ने
अजीम कहा तेरी खलके को हक ने जमील किया, कोई तुझ सा हुआ ही न होगा शहा, तेरे खाल के हुस्नो अदा की कसम, तेरे खुल्क को हक ने अजीम कहा, तेरी खलके को हक ने जमील किया, कोई तुझ सा हुआ ही न होगा शाह, तेरे खाल के हुस्नो अदा की कसम। मैं तुझो अखलाक बुलंदा तुझी खल्क जमीला, तू सूरत ऐं सीरत में बेमिसाला, मुझो महबूब आंगुर नथो खणे। उन्हें यहूदी दे माठ करे फरमाइन था यहूदी भला हिकिड़ो ढोल कढियो त मां इन जी मज़दूरी ॾींदे या न। ये हलिया हिकिड़ी खार खड़ सादा छा खड़ खार क मुस्तफा खड़े थो तूने जन्नत जे घर आयो आ। ओ मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजी दिलबर, ओ मुंहिंजे नेणनि जा ठार, ख़ातूने जन्नत तुंहिंजे बचड़नि जे ख़ातिर टमाट बि खाधी समें हिकिड़ी कतल जी गड़ी बि खणी आयो आहियां। आओ न दा हसनैन सां प्यार हुयो न मुस्तफा जो। आल बेता न जेको चए ते मोहम्मद जा बचड़ा कोन्हनि त मां नथो चवां तव्हां था चओ। हा सम्झो था मुजाहिद भार तवजो कजा। उहा हिकिड़ी खजूर मुस्तफा उन्हनि जे हवाले कई। 5 मिंट मुस्तफा वेठा आहिनि। ख़ुदा जी कुदरत जंहिं हथ सां मुस्तफा खे न धकु हयो आई उहो हथ हितां कुदरत न कटिजी पियो। ख़ैर ते ख़ुदावंदी हुई। बादशाह उनखे बि हिकदमि सोच अची वई। सम्झो था न मोटियो आहे ओ हथ हथ में रत गाड़ींदो आयो आहे। दरवाज़ो खड़काए थो ओ मिठा मोहम्मद जल्दी कर मां बदकार तुंहिंजे दरवाज़े ते आयो मूंखे माफ़ी ॾे माफ़ी ॾे माफ़ी ॾे। अहिड़ो रहमत लार में तो ॿुधो ई कोन हूंदो ॾिठो ई कोन हूंदो। हुसैन सोणो नंढड़ो आहे डुकंदो आयो आहे। ओ नाना मोहम्मद ॿाहिर दरवाज़े ते हिकिड़ो शख़्स आयो आहे। हथ कटियल तसरत गड़ेस पियो। नबी पाक जल्द जल्द उथिया आहिनि रहमत लिल आलमीन। आया त साॻियो यहूदी जंहिं धकु हयो हुयो मां उहो नाराज़ न थिया कीअं आयो आहे साईं मूंखे सज़ा ई आहे मूं ते महिरबानी कर त रहमत लिल आलमीन खे जोश अची वियो कि हथ मूंखे ॾे। हथ वठी पाण सां मिलाए लिब लॻायई त हथ हथनि जहिड़ो थी वियो। केॾी जमात आयो नारो हणो तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर। आवाज़ कोन आयो तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर। इन हदीस में हिकिड़ी ॻाल्हि छॾे वियुसि त जॾहिं महबूब साईं हुनजो डोल कटिजी वियो हुयो खजूर वठी हलिया वरी पोते मोटिया। यहूदी जो वरी छाजे लाइ थो अची पाण फरमायूं त डोल किरी पियो अथई हेठि 400 फुटा खूह निकिरंदे ई कोन मां मोहम्मद कढियो ॾियो वञे। धको मां आयो आहे रहमत लालमीन वरी डोल पर त मां रहमत लालमीन छा यार राजा चयो छा साईं कीअं कढंदे पाण हुनजे कप ते वेही हथ ड्रिघो करे डोल बि ॿाहिरि कढी यार ॿुधा ख़ुदा जो कसम जॾहिं हथ मिली वियुसि त कदमनि में किरी पियो। ॾिसो अॻे दुश्मन होसि हाणे क़यामत ताईं तुंहिंजो गुलाम आहियां। पढ़े थो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु ॻाल्हियूं सम्झ में आयो न। हाणे कहिड़ी ॻाल्हि ते ॿुधाई मां त आयशा सिद्दीका जे झोली में मोहम्मद आरामी हुयो। रात थी अख खोलियई त मिठो मुस्तफा आहे। आओ न दा
अम्मा जी फरमाए तो उथियस नव हरम मुस्तफा जा सभिनी जा घर ॾिठम त मोहम्मद मुस्तफा किथे आ आओ न नव नी हरमन वटि न वरी मुंहिंजे हवेलीअ सां मस्जिद मुस्तफा जी गद साईं ॾिसी आया हो न रुगो दर मुबारक हूंदो कदम मुबारक ॿाहिरि कढी मस्जिद में रखंदा हुया मस्जिद में ॻोल्हियुमि त मुस्तफा उते बि कोन हुयो पोइ मूंखे पक हुई त ख़ातून जन्नत सां मुस्तफा जो प्यार आहे मतां ॾिठो मोहम्मद उते हुजे आई आहियां रात दरवाज़ो खड़काए सॾु कयुमि ख़ातून जन्नत थी फरमाए त अली जल्द उथजो मुंहिंजी अम्मा आयशा आई आहे सभिनी मोमिननि जी मां आहे न आयशा ख़ातून जन्नत जी बि अम्मा आहे न मुस्तफा जी कुंवार आहे न मां ख़ातून जन्नत सां अली जल्द कर आया पाण ख़ातून जन्नत साइण हसनैन करीमैन दरवाज़े ते मारवा पई छाजे लाइ थी मारूई मिठो मोहम्मद मूंखे नथो लथे पोइ अली साईं निकितो ॻोल्हे थो मस्जिदूं घटियूं गलियूं मदीने जूं ख़ुदा शल असांखे बि मदीने जूं घटियूं घुमाए चओ आमीन हलंदे न मदीने इंशाअल्लाह ताला हलंदे घुमंदे मुंहिंजा अज़ीज़ भाउ साईं त आहिनि कोन हिकु रिवायत में आयो आहे त अम्मा आयशा जी फरमाए त गॾिजी वियासीं जन्नतुल बकीअ जे मुक़ाम में मिठो मोहम्मद वेठो रात महबूब वेठो आहे मुक़ाम में माना इन भलारनि रातिनि ऐं ॾींहंनि में मुक़ाम ते वञण मोहम्मद जी सुन्नत आहे ए हरामी थोरो झलींदा त न वञो आओ न पोइ मां वञा मूं ॾे